अस्सलाम वालेकुम। सलाम। बाबा अंगूश हो थी कॾहिं छा बाबा घणे जो आहे 100 जो 100 रुपया आहे बाबा हे वेड़ी 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 जल्दी कर 100 में 5000 कमाईंदासीं इहो कीअं बाबा? अब हे तू न करे सघंदी अब तोखे सम्झ में असां कमायो 10-20 तूं 5000 कमाईंदे इहो कीअं भला? हा 5000 बाबा हे सोलो मुंहिंजे लाइ सोलो आहे तुंहिंजे लाइ ॾुखियो आहे हे कमु जेको आहे न भलो अथई पर हे मारो कमु आहिनि पैसा घणा पर थोरो ॾुखियो अथई अब न करे सघंदो बाबा हे असां 10-20 था कमाए तूं 5000 बाबा बाबा कीअं ॾुखियो कमु आहे? हे अंगूशो अंगोशे मां 5000 हा अंगूशे मां 15 हे तोखे मां दिलि में हसरत हुजे त यार 5000 कीअं कमाईंदो ऐं असां 10 हाणे हिनखे छा कंदुमि खोले हिनखे ॿधूं पटको ठीकु आहे न हा पटको ॿधी ऐं ॾिसंदो कंहिं दुकान में कंहिं होटल में को माण्हू हुए अच्छे कपिड़नि वारा पोइ उनजे वञी हीअं किरी पवंदुमि पटको लाहे हिन पेरनि में पटको लाहे पेरनि में किरी अबा ॾे अबा चटी पियल आहे अबा को 500 को 1000 को ॾींदो गंज थी वेंदा काथे वरी विछाए काथे हीअं वरी विछाए बाज़ार में वेही रहंदो थी विया न 5000 10,000 तूं बाबा असां खां वधीक थो कमाए हा, हा। इहो 100 ॾे न पोइ अधु असांखे ॾे। न अधु यार अधु वरी तोखे छो ॾियां बाबा तुंहिंजो हिन कमु घणो आहे सही ॿुधाए